मैं जनाब आसिफ अली जरदारी को बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ कि उसने इमरान नियाज़ी को ये साबित कर दिया कि ये खलाई मखलूक से आया हुआ आदमी था, अवाम पे बोझ डाला हुआ था। आज के बाद इंशाअल्लाह अवाम को टेंशन लेने की ज़रूरत नहीं है। आसिफ जरदारी इंशाअल्लाह ताला ये अवाम का बोझ उतारेगा और इस गो नियाज़ी गो को इतनी दूर पहुँचाएगा कि इसको छत का साया भी नहीं मिलेगा। पहिरीं ॻाल्हि त पाकिस्तान जी अवाम इहो साबित करे ॾेखारियो त हिते जी अवाम जेका जमहूरियत पसंदि आहे, हुन जेका सिलेक्टेड हुकूमत खे रद्द करे ऐं सेनेट इलेक्शन में जेका रिज़ल्ट ॾिनी आहे उहा सभिनि जे लाइ हिकिड़ी मुबारकबाद ऐं ख़ुशाईंदा इलेक्शन आहे। जी यूसुफ रज़ा गिलानी साहब हींअर कामयाबु थियो आहे, इहा असां पीपल्स पार्टी जी हिकिड़ी वॾी कामयाबी आहे। यूसुफ रज़ा गिलानी जी कामयाबी आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कामयाबी आहे, जमहूरियत जी कामयाबी आहे, PDM जी कामयाबी आहे ऐं अवाम जी कामयाबी आहे। सेनेट में कामयाबी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कामयाबी है, मर्द हुर आसिफ अली जरदारी साहब जी कामयाबी है, चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब ऐं समूरी PDM क़यादत ऐं PDM तहरीक जी कामयाबी है। अॼु PDM तहरीक ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पाकिस्तान जी गयूर अवाम इमरान ख़ान ते नाएतमादी जो वोट ॾिनो आहे, यूसुफ रज़ा गिलानी साहब खे कामयाबु कयो आहे।